ये सोनी पाण वञे थी पाड़ेवारनि जे घर ऐं मूंखे चए थी घर जा कम पाण कर। मुंहिंजी त ज़िंदगी हराम थी वई आहे। मां त हिन सां शादी कयां ई न हा। हाणे त अज़ाबनि में आहे। रब वॾो वैल में फासी वियो आहे। अॼु मां थां नथो धोयां। पाण अचे त उन्ही खां थां धोईंदुसि। रोज़ रोज़ मां घर जा कम थो करां। अरे रे रमू अॼु छा ते छितो थियो आहीं जो घर जा थां तो भनी? हा रमू छा ते वेड़ो थी वई अॼु थां तो भनी घर जा? मंटार ऐं दूधू अॻे मां ॾाढो बेज़ार लॻो पियो आहे। इज़त सां हितां हलिया वञो कया वञा बुछड़ो। अरे रे रमू तूं छा असांखे बुछड़ो कंदे? तूं पाण बुछड़ो लॻो पियो आहीं। रंद मुरीद कंहिं जाइ जा। अरे दूधू इज़त सां हितां हलिया वञो। मूंखे घणो बेज़ार न कयो। अॻे मां पाण ॾाढो बेज़ार लॻो पियो आहे। मूंखे मई अहिड़ी गाटे टकरी आहे जो मुंहिंजी ज़िंदगी हराम थी वई आहे। अरे रमू बेज़ार लॻो पियो त पोइ असां छा कयूं? अरे रे रमू तूं जो चवीं थो त रन मुंहिंजे घाटे लॻी आहे। असां त तोखे कोन परणायो आहे। वञी पाण पसंदि जी शादी कई। हाणे लोड़ पुट ख़बर पवई। अरे दूधू मूंखे इहो ॿुधाए हिते करण छा आया आहियो? इज़त सां हितां वञो। जेकर मुंहिंजी घर वारी अची वई न तव्हांखे ई पादर हणंदी त मूंखे ई पादर हणंदी। हा अरे मंटार इहा त अॼु ख़बर पई आहे जो हिन जी घर वारी हिनखे पादर बि हणंदी आहे। यार दूधू खुदा खे मञियो हितां पेर ड्रायो। मञीदा छो न मुंहिंजो चवण? अरे रमू तुंहिंजी घरवारी मुंहिंजी घरवारी खां पैसा वठी वई हुई। उहे वापसि वठण आयो आहियां। अच्छा त मुंहिंजी घर वारी पूरे ॻोठ वारे खां कर्ज़ो खणे थी छा? मूंखे इहो ॿुधाए तव्हांखे कहिड़ो लाचार हुयो त मुंहिंजी घर वारी खे पैसा ॾिना वे? रमू असां तुंहिंजी इज़त कईसीं। असां चयोसीं त पाड़े में आहे रमू ॾियूंसि उधारा पैसा ऐं हाणे तूं चवीं थो त तव्हांखे कहिड़ो लाचार हुयो? मूंखे लॻे थो त मुंहिंजी घर वारी पूरे ॻोठ वारे खां कर्ज़ो वठी मूंखे बुछड़ो करे पेकनि हली वेंदी। इहो प्लान अथसि छा? रमू इहा त उनखे ख़बर जो तोखे तबाह ऐं कंगाल करण आई आहे या तोसां प्यार करे ऐं तोसां शादी करे हिते आई आहे। इहा सिर्फ़ु उनखे ख़बर थी। जॾहिं हितां हली वई न पोइ तोखे ख़बर पवंदी। पोइ तुंहिंजी अखियूं खुली वेंदियूं। दूधू खुदा खे मञियो वञो हिन दफ़ा ऐं ॿिए दफ़ा मुंहिंजी घर वारी खे न हिकु रुपयो बि न ॾिजो। इहे पैसा मां तव्हांखे 200 करे ॾियां थो। ॻाल्हि ॿुध मुंहिंजा पैसा खाई वे तूं। पैसा तुंहिंजा खाई वियुमि। मोबाइल जो मूंखां खणी वे उहो वापसी कंदे त तोखे पैसा ॾींदुसि न। ॻाल्हि ॿुध मोबाइल तुंहिंजी जो सिर गुम थी वियो। बसि पंहिंजो हिसाब क्लियर आहे। बाक़ी हिन जो हिसाब क्लियर कर त पोइ हितां असां वेंदासीं। छा मोबाइल विकिणी छॾियो? हा मां मोबाइल विकिणी छॾियो। इहा भई मूंखे कंगाल कंदी। हाणे रब वञे त वञे कान तव्हां वञो। तोखे पैसा मां ॾेई वेंदुसि सदा। मूंखे पंहिंजा पैसा ॾींदे त पोइ वेंदो हितां न वेंदुमि न त मां ॾेई वेंदुसि। हाणे भाई ॿुधायांव थो। हल 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 हे भागीरन मूंखे सफ़ा कंगाल करे छॾियो अथसि। दोस्तो पसंदि जी शादी कॾहिं बि न कजो। जेकर पसंदि जी शादी कई वे न पोइ वरी कार थी वेंदा हुआ।